बिलावल मैला पंजवा। धन धन गुरु अर्जन देव महाराज जियो, सफल आपके चरणन की सेव। काहू संग न चालही माया जंजाल, उठ सिधारे छत्रपति संतन के ख्याल। काहू संग न चालही माया जंजाल, उठ सिधारे छत्रपति। अरे छत्रपति छत्रपत संतन के ख्याल रहा। अहम बुद्धि को बिनसना एह धुर की ढाल, बहु जोनी जन्म मरे दिखिया बिकराल। सत्य बचन साधु कहे नित जपह गोपाल, सिमर सिमर नानक तरे हर के रंग लाल। सतनाम सत श्री हरि वाहिगुरु। सत्य बचन साधु कहे नित जपह गोपाल, सिमर सिमर नानक तरे हर के रंग लाल। बोलो गुरु नानक देव की श्री राम। जय श्री कृष्ण। हर हर महादेव। सचो साईं सतराम सबते सहाय थे। साईं को आराम सबते कृपा करे। सखी बाबा उदाराम सबते आशीष करे। सब जिला जी अजे रामी बाबा, फजली बाबा, प्रभु प्रेमी, प्यारी मिठड़ी सुंदर साथ संगत सब न्यायालय के चरणों में शीश झुकाएं। आशीष गुरु सदायो जीवायो। श्री शांति आश्रम पूज्य संत बाबा उदाराम धाम में प्रांगण में सोने सुंदर सचखंड दरबार में सतगुरु जो दर्शन, साहब जो दर्शन, मिठड़ी प्यारी साध संगत जो दर्शन, गुणी ज्ञानी भगत भक्तान जो दर्शन। हर रोज़ अमृत वेले 4 बजे शंखनाद धवन सां संत कंवरराम साहिब जी वाणी सां साहब जो दर्शन विराजमान, सतगुरु जो दर्शन विराजमान, ॾहनि गुरनि जी मदा साईं कंवरराम साहिब जी मदा 5:30 खां 6 ताईं। 6 बजे बंगला आरती, ध्यान दुनिया आरती अरदास, दादा साईं जो सत्संग, सवा घड़ी योगा, चालीसा साहिब, ॿ कलाक सिंधी हिंदी भेनरुनि जो योगा वारनि जो बि भॼननि जी हाज़िरी भरिजे थी। 9 खां पोइ असांजा गुणी ज्ञानी भगत जन सभु हीअ अमल थी विया अचे। शायदि अञा के रहिजी विया हूंदा। हा हा दुख देर सां वचन ऐं रहिजी वञे। पाण खे ॾिसो। श्री राम। सभिनी भाउ भेली श्रद्धांजलि भरी आहे। साहिब जो हुकुमनामो ॿुधो। सभु कुझु गुज़रे थो, संत काई बि नई ॻाल्हि नथा कनि। जेको अंतरी ज्ञान आहे उहो अंदरि ॼाण जो आहे, न ॿुधाइण जो आहे, न अॻिले खे न सम्झी बि सघंदो। जेको ॿाहिरियों ज्ञान सॼो हले थो, इहो सभु गुज़री रहियो आहे, असांजी दृष्टि ॾियनि था ॾिसण जी। श्री राम। गुज़ारण जो ढंग सेखारीनि था। छा था चवनि साहिब? हा। बिलावल मैला पंजवा, काहू
संग न चालही माया जंजाल। कंहिंसां बि माया जो जंजाल गॾु न हलंदो। हाणे केरु नथो ॼाणे, केरु नथो ॼाणे, जवाबु अचे न, केरु नथो ॼाणे, कहिड़ी नई ॻाल्हि आहे। इन ॻाल्हि जी चवण जो मक़सदु छा आहे साहिबनि जो? काहू संग न चालही माया जंजाल। श्री राम। माया जे ॼार में फाथल हो न, हिन 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 असांजो 1980 में कलकत्ते वञणु थियो त जगन्नाथपुरी वञणु थियो। गंगा सागर मेलो थींदो आहे त गंगा सागर जे करे चइनि पासनि जा भारत जा माण्हू ईंदा आहिनि। भई आहे असां जगन्नाथपुरी दर्शन कई वञो। धर्मशाला भरी पे हिकिड़ो होटल मिली वियो। ख़ैर सुबुह जो भुवनेश्वर घुमण निकिरणो, मां अॻ में लही आयुमि। ॿूटा हुआ हुते होटल में। ही नज़र पई कीड़ो हिकिड़ो, उहो कीड़ो मुंहं मां ॼार कढे पियो, अछी ॼार कढे पियो ॿूटे में। ॼार कढंदे 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 ॼार हेतिरो वधी वियो ओछो, उन में पाण अची वियो, पाण जे विच में अची वियो। समझ में आयो? गुरु जी ये संसार क्या है? बेटा तेरे ख्याल का पसारा और कुछ नहीं। जेके तूं चाहें तो करे थो। शरीर त जड़ आहे, जेके तुंहिंजो मन चाहे थो वेठो रहो त सॼो ॾींहुं वेठो रहो। मन उथंदो तॾहिं उथंदे न, काॾे वञिणो थी करिणो थी, जेकी बि काहू संग न चाल ही माया जंजाल। तो बेटा देखने में जो आ रहा है, गुरु जी ये देखने में जो चाहिए, ये तेरे नूर का नज़ारा है। अखियों बूट घर जा भाती कपिड़ा लाईंदा। ऊठ सुधारे छत्रपति। हा चओ। ऊठ सिधारे छत्रपति वॾा वॾा छत्रपति सभु हलिया। सतन कै ख्याल। कहिड़ो रहियो आहे? श्री राम। ओहो हा। अहम बुध को बिनस ना इह धुर की ढाल। मुख्य ॻाल्हि इहा लिखजी आई। अहम बुद्धि मिटिजे। संतन हिकिड़ो अखर चयो, भाइण भञी छॾ। छा? जंहिंखे हिंदी में गुमान चइबो आहे। तीर्थ विर्त और दान कर। तीर्थनि ते वियासीं, विर्त रखियासीं, दान वक़्त जो, बुद्धि जो, वाणी जो, धन जो, तन जो, कहिड़े कहिड़े क़िस्म जो दान कयोसीं। सम्झ में अचो थो? हे संतनि जी वाणी जी शेवा थी हले न। काथे वेही करे बुज़ुर्ग अबा हे कमु हीअं कयो, हे हीअं कयो, वक़्तु ॾिबो ई ॾिबो न। काथे धन जी शेवा, सभिनी खे तुंहिंजे धन जी ज़रूरत कान्हे, काथे धन जी शेवा। मन में धरे गुमान, अभिमान माना ॿाहिरों चवणु पंहिंजो व्यक्त करणु। गुमान माना अंदरि भाइणु, भई मां हे तीर्थ कया अथमि, हे दान कयो अथमि, और हे विर्त रखिया अथमि। मन में धरे गुमान, गुरु तेग बहादुर साहिबु चवनि था नाए माले सलोकनि, नानक नेफल जात ते ईअं उनजा नेफल हलिया वेंदा जो कुंजर स्नानु, हाथी खे सनानु कराए, हाथी हलाइण वारा, वरी हाथी उते मिटी ते लेटींदो, तॾहिं दिलि ख़ुशि थींदासीं। तूं त ईअं करे छॾियो, जेकी तूं कयो हाथी जे सनानु वांगुरु मिटी मिलाए छॾियो। हा ॿुध को ॿिन सलाह ए धुर की ढाल। अॻियों बचाव तुंहिंजो थींदो, आम मिटाए छॾ साईं, सभु जेकी तूं चाहें थो उहो करे थो।
श्री राम। मेहनत का फल मीठा होता है। धरती हेठ मथे आहे न, परमात्मा हिकु थड़ी बि ठाहे सघंदो हो। छड़ो हुकुम कयईं 16 जरासंध ज़ैफ़ा छोकिरियूं जेल में कढाए 16,000 अठ पटराणियूं 16,000 अठ पटराणियूं समुंड में सोना माल ठही विया। हुनखे छा देरि आहे? सम्झ में अचे थो? पोइ चाहे धरती सिधी आहे पर खॾ को बि ईंदी थोरी सिधो कराए पोइ जे जाइ ठाहींदे क़दुरु पवंदो। चए थो शरीर में तोखे परमात्मा मन ॾिनो आहे, ॿुधी ॾिनी आहे, तन ॾिनो आहे, तूं बि कुझु कर न। पोइ तुंहिंजा किथां आहिनि? सम्झ में अचे थो? अरे एॾो भाइण भञी छॾ न। इहो भाउ न मां करे रहियो आहियां, इहा साधन बि त प्रभु तोखे ॾिना न भाउ न। राम संत वेठा आहिनि, कहिड़ी कोडर कनि था, हे कमु कीअं हले थो? साईं जा प्यारा सब प्रभु कराए रहियो आहे। करण कराउन करनिहार इसके हाथ कहाँ विचार। सॼी सुखमनी भरी पई आहे। जैसी दृष्ट करे तैसा हो। जॾहिं अर्जन खे 11 ध्यान में विराट रूप ॾेखारे, विराट रूप भॻवानु सॼो ब्रह्मांड उन विराट में, त विराट जे विहण सां तव्हां कॾहिं अहिड़ो फोटो ॾिठो हुजे? कॾहिं कोई अॻे इहे निकिरंदा त हो अर्जन पितकड़ो अॻे बीठो आहे, हो विराट रूप, विराट रूप मां विकराल रूप थी वियो, भयभीत रूप थी वियो। सिर मथे पहाड़नि ते पेर हेठि ॾिसंदे ई भउ पियो थिए, विकराल रूप थियो। विराट रूप विकराल रूप वठी वियो। चए साईं क्रोध शांत कयो। अर्जन चयो भॻवान खे, अड़े मां भिरव ॾिंगी कयां, सृष्टि प्रलय करे छॾियां, त मां क्रोध कयां त अलाए छा कयां? भई तूं सहन न करे सघियो आहे। राम माणी सुखमणी साहिब। हरन भरन जाका नेत्र फोर। हरण माना नाश करणु, भरण माना ठाहिणु। परमात्मा सृष्टि खे ठाहे आप ठाहेगा आप ठाहेगा आपे आप को बहार। ये पुत खाक बंद मकान बंदे जा मता करे मानो महियारा। श्री राम। सुथण माए दी नौ नौ वाली जामा जुलवेदारो महियारा। सजल साईं दराजन वारा जेके मुहिब मिलियो मन ठारो महियारा। ही बुत खाक मकान बंदे जा। श्री राम। श्री राम। हो हरन भरन जाका नेत्र बसे, हे अख फुड़ी तिसका मंत्र न जाने हो। चङो ॿुधायो जेके वेठा आहियूं, क्षण खां पोइ छा थींदो? जेकी गुज़रियो उहो ख़बरां ॿुधासीं न सॼी दुनिया जो। वॾे में वॾी इहा कृपा असां ते परमात्मा रखी आहे। हिन जीव जी अहिड़ी दिशा आहे, जेकॾहिं अॻ में ख़बर पइजी वञे त मां जीवन सॼो हीअं गुज़रंदो त ही जी सघंदो? इहे अस्पताल भरी पियूं आहिनि, वॾनि वॾनि खे माण्हुनि खे बि सिफ़ारिश कराए करके पोइ पलक थो करे। सभई ऑफिसर हे बननि डॉक्टर, तंहिंखां पोइ बि सिफ़ारिश करणी थी पए असां जहिड़े माण्हू खे। बाक़ी त अलाए छा हाल हूंदो। जॾहिं रोग अची थो वञे तॾहिं दिलि जा कहाणी थी पए, मां जहिड़ा कई रोगी पिया आहिनि, मूंखां वधीक वीचारा पिया आहिनि। वठो हे गुज़री वेंदो, वरी अॻ में आहींदो ॾिसे मासां हे तकलीफ़ूं अचणियूं आहिनि त जी सघंदो हे? सम्झ में अचे थो थोरो? मां हिकिड़ी जी त ॼाण थो। इहा ख़बर पंहिंजे हथ में रखी अथई। कुझु ॻाल्हि आहे न इहा जेका मां चई रहियो आहियां। छिन को छा थींदो? जेके उहो चाहे थो थिए गुज़रे। आम ॿुध को ॿिनि सलाह या मार्ग जी तुख।
अहम ॿुध को ॿिनि सुना अहम खे नाश कयो सत्संग संतनि जो हथु कयो आहे ए धुर की ढाल बसि इहा ई तोखे ताक़त खणी वेंदे मां कुझु बि न आहियां प्रभु जेके चाहे तोखे करे सघिबो हा बहु जोनी जनमय मरे हा चवंदी वञे न बहु जोनी जनमय मरे बिखिया बिकराल विषय विकराल विषय विकराल बणाईंदियूं आहिनि विषय जंहिंखां बि आई उनखे विकराल बुलाए रावण खे पांडवनि खे जंहिंखां जेको बि भुलां थियूं विकराल रूप बणाए छॾियनि राम हा सत्य बहु जोनी जनम मर बहु जोनी जनमय पांडवनि खे बि नरक वञिणो पियो श्री राम श्री राम हा बिखिया बिकराल सत बचन साधु कहे नित जप गोपाल सदाईं प्रभु जो भजन कनि था जेके संत चवनि था बसि हिकिड़ो खड़ा हाणे ॿीहर चई छॾियो संत वक़्त खां अॻ में सेखारीनि था जेकर उन में कड़ा अखर ॿोलनि था या ताड़ना ॿोलनि था भॻवान जेका सुख संपति असांखे ॾिनी आहे इहो प्रभु जो प्यारु आहे न प्रभु असां सां प्यारु करे थो प्रभु असां सां नातो जोड़ी वेठो आहे तॾहिं त हे ॿिया प्यारु कनि था न नातो जोड़ी वेठा आहिनि प्रभु पंहिंजो प्यारु छॾे हे कनि प्यारु मुर्दे सां प्यारु कनि सम्झ में अचे थो त सुख संपदा जेकर ॾिनी त प्रभु जो प्यारु आहे न ईअं न भाई पर मार बि ठाहींदा आहिनि जेल बि अस्पताल बि इहो केरु थो पुॼाए जेके पहुता उन्होंने चाहियो असां जेल में अचूं जेके अस्पताल पहुता न चाहियूं असां अस्पताल अचो या मार आहे न ख़ुदा जी खुलिया खरनि संत उन्हनि शयुनि खां बचाइण जे लाइ ताड़ना कनि था ख़बरदार मूर्ख जे करे ईअं कंदे हिकु हथु लॾू लोभ जो ॿिए हथु चपाट हलो हलो संतनि सभु कुझु थींदो संत सभु कुझु कंदो हिते पहुचण खां पोइ हक़ पर आया नानका उस सूअर उस गाय श्री राम पराया हुक खाईंदे गुड़ पी रहा मां ता भरे शायदि हामा माना शायदि जा मुर्दार न खाए जिते बि ग्रंथ साहिब में मुर्दार अखर अचे माना ठगियूं मतिलबु होॾे वञो मुर्दा खाइणु जिते मुर्दार अखर ग्रंथ साहिब में अचे माना ठगियूं करे खाइणु श्री राम जॾहिं ठगी छॾे ॾींदे मन मेरे भूले कपट न कीजे अंत ने बेरा तेरे जिए पै ॾीजे हिकु पासो हे आहे ॿियो पासो हे टमाटा आहिनि न जेकॾहिं सही न हलंदे त मार खाइणी पवंदे संत गुरू साख न भरींदा तूं थोरो दिलासा ते रहिजी मां जेके बि कयां पियो राम ॿुधायां हिकिड़ी ॻाल्हि अॼु त असांजो काको बीमार थी पियो सखर 15 ॾींहं रहियासीं क्रिश्चन हॉस्पिटल ई हुन में 3 हॉस्पिटल आऊं 1970 में हिकु लाहौर हिकु हैदराबाद हिकु कोटिया हिकु सखर जिथे उते सिर्फ़ु ॿारनि जे लाइ हो ज़ाइफ़नि जे लाइ हो पर कहिड़े नमूने सां असां हीअं जिते साइकिल रखी वियो उते खट विझाए करे वेही रहियासीं दाए सां ठाकुरदास मालिको हिंदुस्तानी हो भारती और हिकु अंग्रेजाणी सां परिणियल हो जेका उतां जी मालिकाणी पर ईसाई हुया साम्हूं तकी न वेंदो ज़रूरत न थियसि 10 ॾींहं बि मूंखे चवण जी जेको अचे बिस्कुट ऐं पाणी हले ॿियो अस्पताल में छा असां हलाईंदासीं रोटी असांजी गुरुदा घरों पई अचे राति जो ॿाहिरों खटा विझी सुम्हंदा हुआसीं मुंहिंजे साम्हूं 10 कमरा नवां ठहिया हीअं बि अॻियों अॻियों ईसाइनि जो उहो वेठो ऐं किताब सॼो लाइब्रेरी भरियल तकींदो ई रहंदो हो मुंहिंजो सालो गॾु हुयो असां दरियल
उनखे ॿ टे भेरा को चए हो जुरियत न पियो रखे लेट वाक चई साईं हे चए थो त साईं जी को इधर थोरा लियाओ कहिड़ो कमु अथसि मां में खणी ॻाल्हि रखियमि त ॿार खे ॾिसणु वेंदा हुआसीं जेको नवां कमरा हुन में 10 नंबर ॿार जो हुयो त हीअं घिटी मां हलिया वेंदा हुआसीं हिन सां गॾु हे हुयो हिन खां पोइ बि जंहिं महिल कमिरो हिन जो पूरो थिए पियो लाइब्रेरी जो उतां बि हिकिड़ो दरवाज़ो जेको घिटी में हली पियो वञे चयो त ठीकु आहे हीअं न वियमि हीअं फिरे थो वञा मां टप ॾेई उथियो वियां किसको मानते हो गुरु ग्रंथ साहब बाकी सबको तो उसमें क्या है गीता में भगवान ने कहा है अगर कोई पाप करे तो भगवान ने कहा अगर पश्चाताप करोगे तो माफ़ किया जाएगा अगला पाप न करो हाँ हाँ उनखे ईसाई बणाइण हो चए पियो ईसा चए थो विलास खे पाप करे त मां बख़्शींदुमि पियो छा अड़े चरी विया पुट इहो सेखारियो आहे मूंखे मां टप ॾिनो खणी तुंहिंजो बख़्शे पियो असां पाप कयूं पिया तुंहिंजो बख़्शे पियो बाबू निकितो हले तूं चरे असांखे छा ॻाल्हायो हीअ ॻाल्हाइण जो तरीक़ो आहे छा सम्झे भॻवान इहा इजाज़त ॾे तव्हां पाप कयो ई पिया मां तव्हांखे बख़्शां ई पियो ठीकु आहे इहो नरक छा जा जेल छा जा अस्पताल छा जूं राम संत पंहिंजी करणी को ॾुको ॾुॾो वॾनि जे आसिरे पंहिंजी करणी कयो सत बचन साधु कहे न त जपे गोपाल संत सत वचन चवनि था हा सिमर सिमर नानक तरे बसि साईं खे यादि कयो साईं खे यादि कयो बसि तरण जो इहो आहे माया खे यादि कयो ॿुॾड़ आहे साईं खे यादि कयो तरण आहे न नाम चित ॿेड़ा बने नाम चित बसि साईं ॿेड़ो पार कर कहिड़ो ॿुॾई थो अरे नाम खे चित रख त ॿेड़ो पार थिए न श्री राम हा सिमर सिमर नानक तरे हर के रंग लाल हर के रंग लाल हरि सां प्रेम कर बसि हरि सां प्रेम कर हरि जे प्रेम में लाल थी वञे श्री राम